नाज़रीन, करौंजी में पब्लिक लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो आहे, जॾहिं त प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जी ज़िंदगी ऐं इल्मी ख़िदमतुनि ते रोशनी विधी वई। रिपोर्ट करे रहियो आहे रफ़ीक सुमरो। असां महिल मौजूद आहियूं पब्लिक लाइब्रेरी करूणी में, जिते प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी जी ज़िंदगी बाबति कार्नर मीटिंग ठही वई आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते नौजवानता जे अॻुवाणनि सां ऐं हिते तालीमदान दोस्तनि सां, त हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। जिते हिकु लाइब्रेरी जो इफ़्तिताह थियो आहे, जेको कार्नर साईं निसार अहमद सिद्दीकी साहब जे नाले सां डेडिकेट कयो वियो आहे। उन में हिकिड़ो तमामु सुठो कलेक्शन आहे बुक्स जो। ऐं जीअं तव्हां पुछो त अॼुकल्ह डिजिटलाइज़ेशन इलेक्ट्रॉनिक्स जो दौरु आहे, त छा ही लाइब्रेरियुनि जो केतिरो इम्पैक्ट आहे। मां इहो चवंदुसि त जेके फिज़िकल बुक्स आहिनि ऐं हिकिड़ो जेको एनवायरमेंट आहे लाइब्रेरी जो, उहो तमामु घणो ज़रूरी आहे हिकिड़े स्टडी जे माहौल पैदा करण जे लाइ। त इलेक्ट्रॉनिक्स बुक्स जेके आहिनि उहे बि उते लाइब्रेरी में एक्सेस करे ऐं उहे पढ़ी सघजनि था। ऐं उन्हनि जो हिकिड़ो पुरसकून लाइब्रेरी जो जेको माहौल आहे, उहो उन तरफ़ हिकिड़ी तयारीअ जे तरफ़ तमामु सुठे नमूने सां वञे थो, त जीअं ॿार नौजवान हिते वेही हिकिड़े पुरसकून माहौल में फिज़िकली बुक्स पढ़ी सघनि था ऐं उहे हिते इलेक्ट्रॉनिक्स बुक्स बि पढ़ी सघनि था। असां नौजवान इतार पब्लिक लाइब्रेरी करूंडी में बीठा आहियूं। जीअं ही लाइब्रेरी कुझु महीना पहिरियां असां इनागोरेट कईसीं, ऐं हलंदे हलंदे अॼु असां हिन लाइब्रेरी जो हिकिड़ो पोर्शन जेको अलहमदिल्ला पूरी तरह बुक्स सां फिल थी विया, उहो असां हिकिड़ी वॾी अज़ीम शख़्सियत जे नाले करणु पिया वञूं। उन अज़ीम शख़्सियत कंहिं तारीफ़ जी मोहताज या कंहिंखां ॻुझी त न आहे, पर वरी ॿुधाईंदा हलूं त प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी साहब जे नाले ते हीअ असां लाइब्रेरी पिया कयूं, जंहिंजे फार्मूले जे तहत असां बि कमु शुरू कयो। जीअं त इहे नौजवान इतिहाद जीअं शुरू थियो, उन ॾींहंनि में मां हिते हुयुमि कोरोना जी वजह सां, ऐं उन्हनि जी स्ट्रगल जेका थी, उन स्ट्रगल जो नतीजो इहो थियो त हिननि हिकिड़े सोच खे हक़ीक़त में बदिलायो लाइब्रेरी जी शकिल में। ऐं मुंहिंजे ख़्याल में 6 महीननि जे थोरे अरसे में हिननि पूरी तरह लाइब्रेरी भरे छॾी आहे, कचाकच किताब भरियल आहिनि। त नौजवान असांजे हिन ई एरिया जा, उन्हनि हिकु तंज़ीम नौजवान इतिहाद क़ाइमु करे ऐं पॉज़िटिव रोल अदा कयो आहे। सभ खां पहिरीं जेका हुननि इनिशिएटिव वरिती, उहा लाइब्रेरी फैज़गंज में हीअ पहिरीं लाइब्रेरी आहे, जंहिंमें ॿारनि खे जेको आहे सो तइलीम दोस्त बणाइण लाइ हिननि कावशूं कयूं। अलाह साईं हिन खे आबाद कंदो, हिन जो अजुर ॾींदो। मां सम्झां थो त अहिड़ी कावश हिन इलाइक़े में कंहिंजी बि कोन्हे। पोइ उन में वॾा माण्हू आहिनि, जेके वॾा ज़मींदार आहिनि, जागीरदार आहिनि, या MP आहिनि, MNA आहिनि, उन्हनि जी बि अहिड़ी का बि कावश कान्हे। हीअ तमामु ज़बरदस्त कावश आहे। कैमरामैन फारूक सां गॾु रफ़ीक सुमरो, मेरा TV करूंडी।